जारी सियासी मैच जो फाइनल राउंड हाँ शुरू थी चुको है। ऑपोजिशन अदम एतमाद जरिए वज़ीर आज़म के वज़ीर आज़म ऑपोजिशन जी अदम एतमाद के क्लीन बोर्ड करण लाइ सरगर्म है, मुतहरिक है। बिनी पासन नाज़रीन तैयारियों जारी हैं, दावाऊं बस असांजे साम्हूं अचनि पियूं। अॼोको ॾींहुं बि डेवलपमेंट से भरपूर ॾींहुं गुज़रियो है, पर हिन वक्त जो $1 मिलियन क्वेश्चन असीं चऊं वो इहो आहे जो सभिनी जे ज़हननि में है त अदम एतमाद वारी रिथ त अची चुकी है, पर उहा नाकाम थींदी या कामयाब थींदी, तमाम घणो अहम सवाल है। कुछ ही ॾींहं ॿुधाया पिया वञनि त हिन शइ जो फ़ैसिलो असांजे साम्हूं अचणो आहे। हिन वक्त ताईं जेके दावाऊं साम्हूं अचनि पियूं नंबर्स के हवाले से, हुकूमत हुजे या ऑपोजिशन, ॿई दावाऊं करन पियूं त असांजा नंबर्स पूरा आहिनि। ऑपोजिशन कुछ अॻिते वधी इहा बि ॻाल्हि करे पई त 172 घुर्बल आहिनि, पर असां उन खां वधीक मेंबर्स आणे ॾेखारींदासीं। नाज़रीन अदम एतमाद जे हवाले सां जेकॾहिं असीं ॻाल्हायूं था त मुल्की तारीख़ में जेका अदम एतमाद जी तारीख़ रही है ऐं उन जी जेका कामयाबी ऐं नाकामी वारी तारीख़ रही है उहा अवां सां कुझु शेयर कयूं था। ॿ भेरा ईअं थियो आहे जो क़ौमी असैम्बली में अदम एतमाद वारी रिथ आंदी वई आहे ॿिनि वज़ीर आज़मनि अगेंस्ट। उन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त पहिरियों भेरो 1989 में 1999 में नाज़रीन बेनज़ीर भुट्टो साहिबा जी हुकूमत हुई, उन्हनि ख़िलाफ़ अदम एतमाद जी रिथ आंदी वई जेका रुगो 12 वोटनि सां नाकाम थी। मोहतरमा के उनमें 125 वोट मिलिया, 5 मेंबर ऐवान में गैर हाज़िर हुआ, जॾहिं त अदम एतमाद वारी जेका रिथ हुई उन जे हक़ में 107 वोट आया ऐं ऑपोजिशन के जो घुर्बल वोटन जो तादाद हो वो 119 ॿुधायो पियो वियो। ही नाज़रीन ही पहिरीं मूव हुई जेका थी ही 1989 में। उन वाले सां ॿुधायोसीं त उहा जेका अदम एतमाद वारी रिथ थी उहा थी हुई नाकाम। उन खां पोइ ॿियों भेरो अगस्त 2006 में अॻूणे वज़ीर आज़म शौकत अज़ीज़ ख़िलाफ़ अदम एतमाद वारी रिथ आई जेका पिण नाकाम रही। ऑपोजिशन के हिस्से में 342 मां रुगो 136 वोट आया, जॾहिं त उन्हनि खे जेको घुर्बल वोटनि जो तादाद हो उहो 172 हो उन ख़िलाफ़। उन खां सवाइ नाज़रीन स्पीकर के हवाले से भी अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 2 भेरा स्पीकर ख़िलाफ़ बि अदम एतमाद जी रिथ अची चुकी है। ही थोड़ो अव्हांखे जेको तारीख़ जो पसमंज़र आहे उहो अव्हां सां शेयर कयोसीं ऐं उन सां जुड़ियल जेके भी पार्टीज़ पॉलिटिकल पार्टीज़ उन प्रोसेस तॾहिं नाज़रीन उन प्रोसेस में एंगेज हुयूं, उहे भी सम्झनि थियूं त उनजा कॉन्सिक्वेंसिस छा हुआ, छा थी सघिया पे ऐं कहिड़ा रहिया, उन खां चङी रीति वाक़िफ़ आहिनि। हिकु भेरो ॿीहर मुल्क में ही मुल्की तारीख़ में इंतहाई अहम ही मोड़ आहे, इंतहाई फ़ैसिलाइतो मोड़ बि उनखे चयो पियो वञे। इंतहाई अहम सूरत हाल है, जेका भी डेवलपमेंट थे पई उनके इंतहाई अहमियत से ॾिठो पियो वञे त कालो खां वठी करे जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि उहे अव्हांजे साम्हूं आहिनि। उन ते ही गुफ्तगू कंदासीं प्रोग्राम में। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनखे इंट्रोड्यूस कराईंदसि अव्हां सां ऐं उन खां पोइ गुफ्तगू जो बाज़ाब्ता आगाज़ कयूं था। मूंखे कराची स्टूडियो में जॉइन किया है सीनियर तजज़िया निगार आहिनि, कानूनदान आहिनि जावेद काज़ी साहब, मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूद आहिनि। जावेद साहब भलीकार चवां थी अव्हांखे। मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूद आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां ताल्लुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि फिरदौस शमीम नकवी साहब, मूंखे कुछ देर में जॉइन कंदा मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान से ताल्लुक़ रखंदड़ MNA आहिनि साबिर कायम खानी साहब, मूंखे फ़ोन लाइन ते जॉइन कंदा। उन खां सवाइ कोशिशि कंदासीं त सेनेटर दिनेश कुमार BAP सां ताल्लुक़ रखनि था, उहे भी मूंखे अॼोके प्रोग्राम में शरीक थींदा ऐं GDA सां ताल्लुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि नुसरत सहर अब्बासी साहिबा, उहे पिण कुछ देर में मूंसां गॾु हिन प्रोग्राम में शामिल हूंदा। सभिनी महिमाननि खे भलीकार चवां थी ऐं जेका सूरत हाल असांजे साम्हूं नज़र अचे पई उन ते गुफ्तगू जो आगाज़ कंदा। जावेद साहब अव्हां जी इजाज़त सां फिरदौस शमीम नकवी साहब खां आगाज़ कयां थी अॼोकी सूरत हाल जो ऐं इन खां पोइ असीं पंहिंजी गुफ्तगू खे अॻियां वधाईंदासीं। फिरदौस साहब वेलकम भी करती हूँ एक बार फिर से आपको इस शो में, बहुत शुक्रिया आपने वक्त निकाला प्रोग्राम के लिए। अब जो सारी सिचुएशन है हमारे आपके सामने है, हमारे सामने है, ऑपोजिशन बदस्तूर बड़ी पुरएतमाद है, लेकिन आज जो वज़ीर आज़म साहब ने बातें की हैं उसको लेकर ऑपोजिशन कहती हुई नज़र आ रही है कि जो आज लहजा था वज़ीर आज़म साहब का, एक बार फिर से बड़ी सख्त किस्म की ज़बान का इस्तेमाल किया गया ऑपोजिशन के लिए। ऑपोजिशन समझती है कि ये फ्रस्ट्रेशन की, प्रेशर की जो ऑपोजिशन के मूव्स की वजह से डेवलप हुआ है ये उसकी निशानी है। वो ये भी समझते हैं कि अगर हुकूमत के पास जो हुकूमत दावा कर रही है कि हमें कोई परेशानी नहीं अदम एतमाद की, तो उस सूरत में इजलास स्पीकर साहब पहले ही बुला लेते, उसका भी इंतज़ार नहीं होना चाहिए था। और ये जो अभी दौड़ें लग रही हैं इत्तेहादियों के पास, नाराज़ अरकानों के पास, ये सारा कुछ इसी वजह से है क्योंकि हुकूमत इस वक्त प्रेशर में है, हुकूमत इस वक्त मुश्किल में है। क्या कहेंगे आप? आपने बहुत सारे सवालात एक साथ कर लिए जी। पहली चीज ये है कि मेरे कप्तान का, वजीर आजम का इंडियन लहजा
इसके अलावा कब देखा है? आज तक हाथ तक तो मिलाया नहीं है शहबाज शरीफ से या आसिफ जरदारी से असेंबली में, देखा है आपने? नहीं, वो हमने तो हमेशा नहीं कहते देखा। हैं कि मैं चोरों से हाथ नहीं मिलाऊंगा। ठीक। जिन्होंने मेरे मुल्क को लूटा है मैं उनसे हाथ मिलाने को नहीं तैयार। हम उनमें से नहीं है जो शहबाज शरीफ की तरह सड़कों पे तो कहे कि मैं पेट फाड़ के निकालूंगा दौलत और वापस लाऊंगा और इनको जेलों में भर दूंगा, और वक्त आए तो फिर जो है वो हाथ मिला ले कि अपनी लूटी हुई दौलत और अपनी खाल बचाने के लिए सब कुछ करने को तैयार हो जाए। तो हमारा तो एक बड़ा कंसिस्टेंट स्टैंस रहा। जहां तक इजलास बुलाने की ताल्लुक है, फवाद चौधरी का आज का भी स्टेटमेंट है कि हम तो खुद कह रहे हैं कि जल्दी बुला लो। सूरत हाल कुछ प्री डिटर्मिन्ड प्रोग्राम्स है। OIC की मीटिंग है जो कि एक मेरे ख्याल से इस वक्त लिमिटेशन बनी हुई है। अगर इसका कुछ इलाज हो सकता है तो मेरे ख्याल से इलाज जल्द से जल्द बुला लिया जाए। उससे हुकूमत वक्त को फायदा है, इससे कि इस वक्त अपोजिशन को अपने नंबर साबित करने, हमने तो कुछ भी नहीं करने, हमारे तो तमाम मेंबरान घर पे बैठे रहे तब भी इनका मोशन जो है वो डिफीट हो जाएगा। ठीक। तो फिर फिरोज साहब ये दौड़े, ये राब्ते, ये मुलाकातें, इसको क्या नाम देंगे? खुद हम देखते हैं कि साढ़े तीन सालों के दौरान, मैं सिर्फ सवाल फरेज कर लूं फिर आप तफसीलन उसका जवाब दीजिएगा नकवी साहब, कि ये 3.5 सालों के बाद ये पहला दौरा है वज़ीर आज़म साहब का MQM के मरकज़ का। उससे पहले बेशतर मौक़े आए, इक़्तिदार के वक्त पर भी उनको इत्तेहादी याद नहीं आए उस तरीके से। हम इस वक्त देख रहे हैं कि जो सूरत हाल है, फिर वो इत्तेहादी हों, वो नाराज़ अरकान हों, खुद वज़ीर आज़म साहब को आगे आना पड़ा है। तो इससे पहले इतनी वल्नरेबल पोजीशन में तो हुकूमत कभी नज़र नहीं आई। नहीं, देखिए पहली चीज तो ये है, असूल ये है कि अगर आप चौधरी शुजात के घर जाएंगे जी, और वो भी आपके इत्तेहादी हैं, तो आपको MQM के घर भी जाना पड़ेगा और दूसरे इत्तेहादियों के घर भी जाना पड़ेगा, इससे कि तमाम इत्तेहादी बराबर हैं। ठीक। और जो सूरत हाल है वो अपनी जगह है, इत्तेहादी इत्तेहादी होता है, उसको आपने जो है राजी करके रखना होता है। ये आज पहली दफा तो नहीं हुआ इस 3 साल में, ये पहली बार हुआ है कि वज़ीर आज़म साहब आए आज पहली बार। नहीं, वज़ीर आज़म साहब चौधरी शुजात परवेज के पास तो पहले भी गए। जी, मैं MQM के मरकज़ की बात कर रही हूं। MQM के पास ही गए थे, MQM गिला कर रही थी इस बात का जी, तो इसलिए गए, इसमें कोई बुराई तो नहीं है। ठीक। इसमें तो यही साबित करते हैं कि हमारी जहां तक अपने इत्तेहादियों का ताल्लुक है, हम उनकी इज्जत भी करते हैं, उनको वक़्त भी देते हैं। सही। इसमें कोई ऐसी बात तो नहीं है। ठीक। फिर वो जो मुलाकात, क्योंकि आपके इत्तेहादी अभी मेरे साथ साबिर साहब भी लाइन पर हैं, उनसे भी हम ज़रूर कहेंगे, लेकिन वो जो आफ्टर एक प्रेस कॉन्फ्रेंस होती है वो आज मुश्तरका नहीं नज़र आई। उस पर भी बड़ा सोचा गया, सवाल उठे कि बहुत अच्छा रहता कि अगर वज़ीर आज़म साहब आए, पहली बार आए मरकज़ पर, एक मुश्तरका प्रेस कॉन्फ्रेंस हमें नज़र आती। इसके बाद आपके जो इत्तेहादी हैं वो ये कहते हुए नज़र आए कि अभी हमने कोई फ़ैसला नहीं दिया, बल्कि इस मामले पर कोई बात ही नहीं हुई आज की इस मुलाकात में। अच्छा ये बताइए, चौधरी परवेज इलाही के यहाँ से जब निकले थे तो हुई थी? वहाँ भी नहीं हुई थी जी। दूसरी चीज ये, वहाँ तो अयादत के लिए गए थे, लेकिन यहाँ तो कोई बीमार नहीं। हम ऑपोजिशन के पेट का दर्द क्यों खत्म करें? ठीक। करने दे उन्हें कोशिश। ठीक, मैंने कहा नकवी साहब वहाँ तो चौधरी शुजात साहब की अयादत के लिए गए थे, लेकिन यहाँ तो कोई बीमार नहीं है। नहीं, देखिए वो जो भी है ना जी, इयादत के लिए गए थे या मुलाकात के लिए गए थे, वो छोड़ दीजिए। ठीक है ना? ठीक। ये नहीं है। मैं तो एक बात जानता हूँ, ये प्रेस कॉन्फ्रेंस ऐसे तो नहीं करनी चाहिए। वजीर आजम गए, उनसे खालिद मकबूल सिद्दीकी साहब से पूछा गया सवाल, उन्होंने जवाब दे दिया। बाकी नताइज आपको सामने नजर आ जाएंगे जिस दिन वोटिंग होगी। हमें पूरा यकीन है अपने इत्तेहादी पे, ठीक कि वो इंशाल्लाह हमारे साथ खड़े रहे। ठीक। और उससे पहले आपने सिर्फ ये कहा, उस पर भी मुख्तसर ज़रूर कमेंट फरमाइएगा। आपने ये फरमाया कि बड़ा इनकंसिस्टेंट हमारा स्टांस रहा है, वो नज़र भी आया। लेकिन नकवी साहब बतौर अपोजिशन में होते हुए, बतौर अपोजिशन के एक रहनुमा के बयानात देना या सख्त ज़बान का इस्तेमाल करना, और फिर वज़ीर आज़म के मनसब पर होते हुए सख्त ज़बान का इस्तेमाल करना, इसमें कोई फ़र्क नहीं नज़र आ रहा आपको? जी मैं ये समझता हूँ कि सच बोलना सबसे बड़ी बात है। ठीक।
इससे कि मेरा दीन मुझे यही सिखाता है, अमर बिल मारूफ और नही अनिल मुनकर, बुरे को बुरा सही, कहो। तो इसके लिए अल्फाज का कोई भी अल्फाज हो सकते हैं सच बोलने के लिए। कुरान का लहजा है लानतुल्लाह अलल काज़िबीन। ठीक ठीक नकवी साहब, आपका पॉइंट आ गया। हमारे साथ साबिर साहब भी हैं, हमारे साथ नुसरत सर अब्बासी साहबा भी हैं। लानत तो कोई नहीं है जी। कुरान कहता है मैं जहन्नम में झोंक दूंगा जो तकब्बुर करते हैं। ये लहजा तो हमने तो अपने रब से सीखा है। जब सच और हक की बात कर रहे हो तो दबंग तरीके से बात करो। ये क्या कमजोर फुसफुसी बात करो कि अगर तुम यूं कर लेते तो ये होता। भाई ये ऐसी बात नहीं है। हम जिसको बुरा समझते हैं उसको बुरा कहेंगे। ठीक ठीक, आपका पॉइंट आ गया नकवी साहब। मेरे मुल्क को नुकसान पहुंचाया, मैं उसको बाद में दोहल बुरा कहूंगा। ठीक नकवी साहब का आपका पॉइंट आ गया। आपकी तरफ फिर आती हूँ। साबिर कायम-खानी साहब मेरे साथ हैं, जावेद साहब हैं, नुसरत सहर अब्बासी साहब हैं। साबिर साहब से पूछ लेते हैं, आज मुलाकात हुई है एमक्यूएम के पास, फिर जीडीए के साथ भी मुलाकात हुई है वज़ीर-ए-आज़म साहब की। साबिर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नाजिया वहाँ ठीक आयो? बिल्कुल ठीक साबिर साहब, थैंक यू सो मच। अवां वक्त कढियो नकवी साहब के अवां तफ़सीली तौर ॿुधो, पैनल जे हवाले सां बि मूंखे ॿुधायो। ही त असीं सभिनी ॿुधोसीं त तव्हां चयो त राब्ता कमेटी जेको फ़ैसिलो कंदी, जेका मशावरत थींदी, उन खां पोइ ई असीं हतमी पंहिंजो फ़ैसिलो असीं ॿुधाईंदासीं। इहो मां अवां खां उन खां अॻियां वारो जेको आहे मरहलो उन हवाले सां पुछणु चाहींदसि, ही मशावरत केसिताईं मुकमल थींदी ऐं कॾहिं ही जेको ऐलान हूंदो उहो साम्हूं ईंदो? तव्हां कंहिंसां गॾु बीठल आहियो? अच्छा नाजिया ॾिसो, ही त हींअर जेका आहे नई सूरत डेवलप थी आहे, तंहिंजे करे असीं सभु सम्झूं पिया त हाणे फ़ैसिलो थियणु घुरिजे। जेको अॼु ताईं जो फ़ैसिलो हो, जेको जंहिंजे नतीजे में असां पाण पीटीआई हुकूमत जा इत्तेहादी थियासीं, हुकूमत क़ाइमु थी, त हुनजे करे त हुकूमत बीठी हुई ऐं हाणे जॾहिं अपोज़िशन अदम एतमाद आंदी आहे त अञा त हिन में तमामु मरहला ईंदा। अञा असेंबली जो इजलास थियणो आहे, हुनमें रेज़ोल्यूशन अचिणो आहे, पोइ वोटिंग जो ॾींहुं ईंदो। एमक्यूएम जेको आहे पंहिंजी हर शइ ते जीअं बीहे थी एतमाद सां गॾु जेको ऐलान करे थी, उहो हुनखां पहिरीं कंदासीं। हुनखे असीं कॾहिं लिकाईंदासीं कोन, हुनखे असां कॾहिं पंहिंजे पाण ताईं कोन रखंदासीं। आवाम जे बि मशवरे सां, कारकुन जे बि मशवरे सां, राब्ता कमेटी जो जेको फ़ैसिलो थींदो पोइ रेज़ोल्यूशन जे ॾींहं खां पहिरीं इंशाअल्लाह ताला मीडिया ते ईंदो त एमक्यूएम छा फ़ैसिलो कयो। हींअर इहा ॻाल्हि अखबार आहे त असीं हींअर जेका शइ अपोज़िशन कई आहे हुन ते हींअर साण ई राय ॾियूं, या असां वटि उर्दू में चवंदा आहिनि त मुदई सुस्त ऐं गवाह चुस्त। त मुदई त अञा पंहिंजे पाण खे एतिरो मुनज़म बि न पिया कनि, हुन अञा मुलाक़ातूं बि शुरू न थी कयूं आहिनि। असां पहिरीं खां ई मतिलबु बीह रहूं त भई असीं अव्हांजो साथ ॾियूं पिया, ईअं कोन थींदो आहे। असां पंहिंजे ऑप्शन खोलिया बि रखिया आहिनि ऐं असीं सम्झूं था त असांखे जेको फ़ैसिलो करिणो आहे उहो बहितरीनु फ़ैसिलो सिंध, पाकिस्तान ऐं मुल्क जे जेको मुफ़ाद में थींदो, आवाम जे मुफ़ाद में थींदो, उहो कंदा। ठीकु, बिल्कुलु सही कायम-खानी साहब जो ऑप्शन्स खुलियल आहिनि ऐं असीं गवाह चुस्त वारे किरदार हिन वक़्तु निभायूं पिया, वेट एंड वॉच कयूं पिया। त कायम-खानी साहब, हुकूमत तव्हांजे दर ते आई, ऑपोज़िशन मां कंहिं अदम एतमाद वारी रथ जमा कराइण खां पोइ राब्तो कयो आहे? ॾिसो, हुकूमत में जॾहिं आई त असां आए त बड़ी देर की महिरबान आते आते हुकूमत खे इहा दावत, वज़ीर-ए-आज़म खे दावत पहिरें ॾींहं खां ॾिनी हुई। हुन दावत खे क़बूल बि कयो, न अची सघिया त हुनजो ज़ाहिर आहे कराची जे शहरियुनि खे, असां एमक्यूएम जे कारकुननि खे, रहनुमानि खे सभिनी खे ॾुख आहे। अॼु आया त असां खुले दिलि सां हुननि जो इस्तक़बाल बि कयोसीं, असां पाण हुनखे रिसीव कयोसीं, हुन सां मीटिंग थी, ॻाल्हि ॿोल थी ऐं ख़ुशि आमदीद वारा जेके कलमात सभु थिया। ऐं अपोज़िशन बि अगरि ईंदी त एमक्यूएम जो मर्कज़ अवामी मर्कज़ आहे, उते हर सियासी पार्टी खे अचण जी दावत आहे। ॾिठो हूंदो त हिकिड़ो वॾो ब्रेक थ्रू थियो त अवामी नेशनल पार्टी जो शाही से जॾहिं को सोचे बि कोन पियो सघियो, हू पोइ गुज़िरियल ॾींहं आयो एमक्यूएम जे मर्कज़। ऐं असीं हींअर बि सम्झूं था त एमक्यूएम हिकिड़ी सियासी जमात आहे। सियासी जमातनि जे क़ाइदीन खे, रहनुमानि खे पंहिंजे पाण में मिलणु घुरिजे, पंहिंजे पाण में ॻाल्हि ॿोल करणु घुरिजे। त उन वारे सां हाणे काल्ह वारी डेवलपमेंट खां पोइ ॻाल्हियूं के थियूं आहिनि, को मुलाक़ात या को राब्तो उन हवाले सां? कुझु इतलात साम्हूं अचनि जो हींअर ताईं को अहिड़ो राब्तो वाज़े तौर ते कोन थियो आहे। उहो अगरि करणु चाहींदा त ज़रूरु राब्तो थी सघे थो, पर फ़िलहाल हुनजो को राब्तो मुतहदा क़ौम पाकिस्तान सां न थियो आहे। ठीकु, हिकिड़ो ॿियो सुवाल अवां खां कंदसि, पोइ गुफ़्तगू अॻियां वधाईंदसि। त अॼु इहा ॻाल्हि कई वई त जेका ॻाल्हि अव्हां बि कयो पिया, जेका ॻाल्हि नक़वी साहब बि कई आहे, जेका असां प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधीसीं, उन में इहा ॻाल्हि कई वई त अॼु न त का शिकायत कई वई वज़ीर-ए-आज़म साहब खे, न ई को मुतालबो उन्हनि आॾो रखियो वियो, जेतोणीकि उन मुलाक़ात दौरान ई अव्हांजो 5.5 सालनि खां बंदि पियल हैदराबाद वारो ज़ोनल ऑफिस खुली वियो, पर उन बावजूदि इहा ॼाणायो वियो त अहिड़ो कुझु न थियो आहे। त
त पोइ हाणे जेका मशावरत अवां वञी कंदो उहे कहिड़नि फैक्टर्स खे साम्हूं रखी कंदो, छाकाणि त जेके ही मुतालबा या जेके शिकायतूं इहे उहे मामरान जिन ते 3 भेरा त खुली करे MQM पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो आहे ऐं उनखां सवाइ बि अनेक भेरा असां ॾिठो आहे त दॿे लफ़्ज़नि में इहा ॿिया ॻाल्हि थींदी रही आहे। त पोइ हाणे कहिड़ा फैक्टर साम्हूं रखंदो फ़ैसिलो उन मुताबिक़ थींदो? हा ॾिसो नाजिया, इहा बिल्कुलु अवां ॻाल्हि सही ऐं दुरुस्त चई आहे त मुतलक़ पाकिस्तान हमेशह हुकूमत जी जेका पॉलिसी हुयूं, जेकी ॿियूं ॻाल्हियूं हुयूं, उन्हनि ते तनक़ीद बि कंदी रही आहे, उन्हनि जे लाइ रस्तो बि ॾेखारींदी रही आहे। असीं सम्झूं था सुठो इतिहादी, सुठो दोस्त उहो थींदो आहे जेको अव्हां खे ग़लतियुनि सां रोके। MQM हमेशह जेको आहे PTI हुकूमत खे, पंहिंजी सारी हुकूमत खे महांगाई, अवाम जा मसाइल ऐं ॿियनि इशूज़ ते ॿुधाईंदी रही आहे। एनर्जी जो मसइलो आहे, पेट्रोलियम जो मसइलो आहे, या पावर वापदा जो मसइलो आहे, हमेशह ॿुधाईंदी रही आहे। हींअर बि जेको MQM सां मुलाक़ात थी त ॾिसो अॼु वज़ीर आज़म साहिबु हिकिड़ो ख़ैर सगाली दौरे ते आयो। MQM पंहिंजा मुतालबा जॾहिं इत्तेहाद में शामिल थी हुई उन वक़्तु पंहिंजा मुतालबा साम्हूं रखी छॾिया हुआ। हुनमें मुतालबा जेके असांजा लापता साथी हुआ उहे बि हुननि जी बाज़ियाबी हुई। ऑफिस जेके बंदि हुआ उन्हनि जो खोलणो हो, कराची हैदराबाद समेत सिंध जे लाइ तरक़ियाती पैकेज जो ऐलान कराइणो हो, ऐं लोकल गवर्नमेंट हो, ऐं ॿियो जेको सेंसिस हो, मर्दनशुमारी आदमशुमारी जेका सही न थी उनजे बारे में हुआ। त इहो ऑफिस खोलण वारो को वॾो मसइलो अहिड़ो कोन हो, पर असां पहिरें ॾींहं खां इहो रखियो आहे असांजे जेके बंदि ऑफिस आहिनि जी ॿियनि सियासी पार्टियुनि खे आइन जे मुताबिक़ पाकिस्तान जी हदूद में रहंदड़ इख़्तियार मिलणु खपे। असांजा जेके बंदि ऑफिस आहिनि, जेके MQM जा अवामी मर्कज़ हुआ, जिते अवाम जे मसइलनि जे हल जे लाइ अवाम जा नुमाइंदा वेही मसइला हल कंदा हुआ, उन्हनि खे ज़रूरु खोलणु घुरिजे। उन्हनि खे खोलणु, बंदि करणु, सील करण जो को जवाज़ कोन्हे। जॾहिं MQM पाकिस्तान के मौजूदु आहे, उनजा नुमाइंदा मौजूदु आहिनि, उन्हनि ऑफिसरनि खे बंदि रखण जो जवाज़ कोन्हे। वज़ीर आज़म साहिब को नओं मुतालबो या नओं फरमाइश कॾहिं बि पुराणा मुतालबा हा, पर जेसर अवां खे नवां नज़र आया मुतालबा त सभु अवां जा पुराणा आहिनि। वाकई सही पिया चयो, पर वज़ीर आज़म साहिब जेसर नवां हुआ मूं जी ॻाल्हि कोन ॿुधी, वरी ॿुधायो सवाल। मूं चयो त अवां चयो त मुतालबा त असांजा सभु पहिरें ॾींहं खां असीं रखंदा पिया आहियूं, बिल्कुलु अवां जा मुतालबा पुराणा आहिनि। मूं चयो त जेको हेॾां रवैयो हो जंहिंखां अवां कॾहिं मायूस नज़र ईंदा, कॾहिं नाराज़ नज़र ईंदा, अॼु उहो रवैयो तब्दील हो, उहे जेस्चर्स तब्दील हुआ। घर आयल महिमान सां त असांखे ख़ुशि कलामी ऐं सुठे मुस्कुराहट वारे चेहरे सां ई मिलबो आहे। ज़ाहिर आहे जेके शिकायतूं पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि उहे जॾहिं को मौक़ो ईंदो या उन वटि असीं वेंदासीं ज़रूरु यादो रखिजूं। उन्हनि PTI खे ख़बर आहे कहिड़ा मसइला कीअं हल करणु खपनि। इहो मसइला MQM जा पंहिंजा ज़ाती मसइला कोन्हे, उहो मसइला तमामु जा तमामु जेके मसइला आहिनि उहे सिंध जे अवाम जे लाइ, कराची जे अवाम जे लाइ, पाकिस्तान जे अवाम जे लाइ ख़ुशख़बरी थींदी। अगरि कराची खे तरक़ी ॾियनि था, हैदराबाद खे तरक़ी ॾियनि था, सिंध जे फंड खे रिलीज़ कंदा त इहे सभु फ़ाइदो सॼे सिंध खे थींदो। MQM जेको बि मुतालबो रखे थी उहो रखे अवाम जे लाइ थी। ठीकु आहे ख़ान साहिब, जो पॉइंट अची वरी अवां वटि ईंदसि। मूंसां गॾु नुसरत सहर बि आहिनि, उन्हनि खां बि पुछूं था। उन खां पोइ जावेद साहिब अवां खां तफ़सीली तज़ियो वठंदासीं समूरी सूरत हाल जो। नुसरत सहर भाई साहिब अस्सलाम वालेकुम। अच्छा नाजिया, आऊं इजाज़त वठां जी कायम खानी साहिब, थैंक यू सो मच। जावेद साहिब सूरत हाल अवां जे साम्हूं आहे। नक़वी साहिब खे मां ॿुधो इत्तेहादनि ते वञनि पिया। हाणे जेका सूरत हाल नज़र अचे पई, लॻे पियो त हुकूमत प्रेशर में बि आहे, ॾुखियाईनि में बि आहे, वल्नरेबल पोजीशन में आहे। नक़वी साहिब डिनाए कनि पिया समूरी सूरत हाल खे ॼाणाइनि पिया त ख़ैर सगाली आहे। नक़वी साहिब पार्टी जो माण्हू आहे, हुनखे ईअं ई चवणु घुरिजे। सही। ऐं उन पंहिंजे हिसाब सां जेको आहे सो चयो पियो त हक़ ऐं बातल जी जंग आहे ऐं हू ढाड़ियल आहिनि, टाकू आहिनि, ऐं हीअ जेके आहिनि तमामु शरीफ़ ऐं इंतिहाई जेके आहिनि से मुमिन आहिनि, ऐं हीअ पाकिस्तान जा मुफ़ाद ऐं मुहब वतन आहिनि, हू गदार आहिनि, त इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि। सुवाल इहो आहे त नाजिया, ही तव्हांजी जेका तारीख़ ॿुधाई, जेका वोट ऑफ नो कॉन्फिडेंस वारी, बिल्कुलु उनजो लॉजिकल त ईअं ई ठाहिबो, पर हीअ हिकिड़ी ॿी शइ, ही वोट ऑफ नो कॉन्फिडेंस भी है, ही लॉन्ग मार्च भी है, ही वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जी तारीख़ जो तसलसल बि इहे ऐं नाहे बि। ऐं हिकिड़ी शइ ठही आई आहे, उन में ख़ान साहिबु पाकिस्तानी तारीख़ जो इंतिहाई निरालो वज़ीर आज़म, ऐं उहो बैसाखुनि ते 20 नवंबर खां पोइ जॾहिं पंहिंजी बैसाखुनि खां बग़ैर हुकूमत हलाइण जी कोशिशि कई अथई त उहा हले कान थी पई। चौधरी शुजात साहिब ॾे वञे थो पियो त वीचारो बीमार माण्हू हे त उन ॾे हलियो थो वञे,
उहो डोड़ी वञी मौलाना फज़लुर रहमान साहब सां मिले पियो ऐं ज़रदारी साहब सां मिले पियो। अॼु MQM जेका आहे सा उते आयो ऐं सुभाणे MQM ज़रदारी साहब सां मिले पई। त हाणे त माना तव्हां तइ थी चुका आहियो त माना तव्हां वञो पिया। ऐं जेको अलीम ख़ान वारो जेको ख़तरनाक कमु थियो आहे, हिननि क़ौमी असैम्बली जो जेको ऐवान आहे उनखे तोड़ फोड़ करे उनखे रिपेयरमेंट कराइनि, इहो जेको रेस्टाग वारो जेको हिटलर वारो स्टाइल आहे, ऐं उनखे 2-3 हफ़्ता लेट करे अप्रैल में खणी वेंदासीं, वरी अप्रैल में का ख़ासि हिकिड़ी शइ कंदासीं अहिड़ी जेका माना अलाए छा कंदी। त हीअ जेको अञा रस्ते ते बीठा त हेॾे जेको आहे त फूट पइजी वई जेका पंजाब असेंबली वारी हुन में हे वञनि पिया। अॼु वरी हिकिड़ो ॿियो ग्रुप बि ठहियो अथव ऐं अॼु वरी जेका ॿी ख़बर आई आहे त उहो जेके वाक ओवर आहे न, हींअर माना उहो जेके तितर छॾिबा आहिनि न, पोइ तितर वीचारा मुझी पवंदा न, वञूं काॾे। दिस इज़ अ टाइम ऑफ हार्श ट्रेडिंग। सिंध असेंबली में जेका डेवलपमेंट थी आहे उहा बि ज़रूरु पंहिंजे नज़र में हूंदी। 4 PTI जा उहे जेके निसार खोड़ साहिब खे ॾेई आया आहिनि, उहा ॻाल्हि पियो कई त जेको माना पीपल्स पार्टी हुई उन में हिकिड़ा एस्टेब्लिशमेंट फ्रेंडली माण्हू हुआ, पीपल्स पार्टी गवर्नमेंट हुई, एस्टेब्लिशमेंट माण्हू निकिरी विया, PMLN हुई, अञा हुनखे लाथो कोन नवाज़ शरीफ़ खे। जेको वटू साहिबु हूंदो, मंज़ूर वटू साहिबु अलाए उहो यासीन वाइन साहिबु चीफ मिनिस्टर, हिकिड़े झटके में जेको आहे पंजाब असेंबली जे अंदरि जेको आहे माना ईअं यू टर्न थी वियो। ऐं उहो जेको यू टर्न जेको आहे सो उहो हींअर वाज़े तौर ते पंजाब असेंबली में बि थिए पियो ऐं साहिबु जेको आहे सो फ़िलहाल हेलीकॉप्टर में घुमी फिरी वठे, मज़ा वठे। आई थिंक थिंग्स आर वेरी इतां खां ई कंटिन्यू कंदासीं। हिकु मुख़्तसिर ब्रेक वठिणो आहे। नाज़रीन ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, पंहिंजी गुफ़्तगू खे इतां खां ई कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, भेरो ॿीहर के प्रोग्राम में भलीकार था चऊं। गुफ्तगू जारी है जेका सियासी सूरत हाल है मुल्क जी इन वक्त। GDA सां ताल्लुक़ रखंदड़ सीनियर अखबार आहिनि नुसरत सर अब्बासी साहिबा, उहे पिणु मूंखे टेलीफोन उहे पिणु वीडियो लिंक ते मूंखे ज्वाइन करे चुकियूं आहिनि। नुसरत साहिबा अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। नुसरत साहिबा, अव्हां केसि ताईं पंहिंजो फ़ैसिलो ॾींदो, हुकूमत जे हक़ में हूंदो या न हूंदो, उहो पुछण खां अॻु ही अफ़वाहूं हलियूं, ख़बरूं गर्दिश पे कयूं त पीर पगार साहब इनकार कयो आहे वज़ीर आज़म साहब सां मुलाक़ात जो, ऐं उन खां पोइ वरी ही जेको अव्हां जी डेलीगेशन जी मुलाक़ात थी आहे, ही मामला बाद में थिया आहिनि। पहिरां इनकार वारो मामलो उहो छा मामलो हो? जी बिल्कुलु जी, अवल त सिंध जा जेके पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जा सदर आहिनि, सदरुद्दीन शाह राशिदी, उहे पाण कराची में मौजूदु कोन्हनि। ॿियो पीर साहब जी पंहिंजी तबियत जी बि नासाज़ी आहे, इन जे करे पीर साहब रिफ्यूज़ कयो त मां नथो मिली सघां। इन खां पोइ अॼु असांजी मीटिंग हुई इमरान ख़ान सां जेको गवर्नर हाउस में हो, असांजा सभु MPAs उते पुॻा, असांजी उहा मीटिंग थी उन्हनि सां। ठीकु आहे। ऐं उन मीटिंग में छा इन वारी अव्हां जी वारी मुलाक़ात में बि अदम एतमाद वारे मामले ते का ॻाल्हि न थी आहे? उन खां अॻु MQM वारा चवनि था त असांजी बि का ॻाल्हि न थी आहे। काफ लीग वारनि शुरूआती तौर ते इहो चयो हो त असांजी बि का ॻाल्हि कान थी आहे। अव्हां वटि बि सिर्फ़ु ही ख़ैर सगाली विज़िट हो वज़ीर आज़म साहब जो, या का हिन अव्हां सां ॻाल्हि थी आहे अदम एतमाद वारे मामले ते? नाज़िया, असांजो त ख़ैर अदम एतमाद जे हवाले सां शुरू में ई इहो हो त असां कंहिं बि हवाले सां अॼु ताईं कंहिं बि मौक़े ते वफ़ाक़ी तौर ते जेका गवर्नमेंट आहे उनखे असां को थ्रेट न ॾिनो, को अल्टीमेटम न ॾिनो, या कंहिं बि हवाले सां पंहिंजी को रिजर्वेशन्स अहिड़ियूं कोन रखियूं। हमेशह GDA सपोर्ट ई कंदी रही, साथ ई ॾींदी आई ताकी इहा जमहूरियत हलंदी रहे। पोइ जंहिं बि हवाले सां मुख़्तलिफ़ अहिड़ा मौक़ा बि आया त सिंध जे हवाले सां कई अहिड़ा इशू हुया, पर असां उन्हनि ते पंहिंजो मौक़िफ़ क्लियर रखियोसीं। हाणे अॼु बि असांजी मीटिंग में असां प्राइम मिनिस्टर साहब जे अॻियां वरी उहा सिंध जे तमामु इशूज़ ते ॻाल्हि कईसीं त ख़ुदारा सिंध जे इशूज़ ते तवजा ॾियो, सिंध ते तवजा ॾियो। तव्हांजा 3 सालनि खां पोइ इहे विज़िट अहिड़े तरीक़े सां अचणु या हे मार्च जेको आहे इहो सिंध जे अवाम जे उन्हनि ते को छंडो कोन थो पए। छा रिस्पॉन्स आयो वज़ीर आज़म साहब जो इन अवां जे इन ॻाल्हि ते? जा ही अवां पाण ई ॿुधायो त असां हर भेरे वज़ीर आज़म साहब या वज़ीर आज़म साहब साम्हूं इहा ॻाल्हि रखी आहे, छा हिन भेरे छा रिस्पॉन्स हो? बिल्कुलु जीअं प्रीवियस मीटिंग्स में चई वज़ीरनि खे डिप्यूट कयईं त असांजे जेके बि इशूज़ आहिनि सिंध से लाॻापियल वफ़ाक़ी जेके इदारा आहिनि उन्हनि इदारनि में हद खां वधीक करप्शन या उहे इदारा जेके आहिनि कंहिं बि हवाले सां कंहिंजी ॿुधण लाइ तयारु न आहिनि, इहे तमामु इशूज़ असां रखियासीं। पोइ वज़ीर आज़म जो इहो ई रिप्लाई हुयो त हे जेको मरहलो आहे मां इन मरहले मां निकिरां, उन खां पोइ इंशाअल्लाह ताला मां पूरी तवजा ॾींदुमि सिंध खे।
ऐं सिंध जी जेके बि मामलात आहिनि उन खे मां ॾिसंदुमि ऐं भरपूर तरीक़े सां विज़िट बि कंदुमि हर पासे में। ठीक हाणे है, इहो पोइ अवां उन्हनि जो मुतमइन थी बयानो विया? हाणे अचण वारो अवां मुतमइन थी विया वज़ीर आज़म जे इन जवाब खां पोइ? असां त फ़िलहाल त हुन महिल बि इन खां अॻु में बि जेके मीटिंगूं रहियूं उन में बि असां इहो ई चई उथियासीं त अलाए इन्हनि ते अमल थींदो न थींदो, पर हिन महिल ताईं अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो। प्राइम मिनिस्टर साहब वाकई सिंध खे फुल टाइम ॾींदा, भरपूर तवजा ॾींदा। सिंध वासियुनि जा उहे मसइला जेके 14 सालनि खां इहा पीपुल्स पार्टी हल न करे सघी वीचारा हिन महिल ताईं बि अज़ाबनि में आहिनि, उन्हनि मसइलनि खे उहो सीरियसली वक़्तु वठनि। ॿुधाईंदो, कराची पर खां हाणे कश्मीर ताईं असांखे इहो त ॿुधायो त अवां बीठल आहियो हुकूमत सां, अवां वज़ीर आज़म साहब तव्हांखे इहा ख़ातिरी कराई त असीं बिल्कुलु सीरियस थींदासीं, इन खां पोइ अवां जो ॾिसो, त उहो असां असीं ॾिसंदासीं। पोइ अवां वज़ीर आज़म साहब खे मुतमइन कयो पंहिंजे जवाब में? न न असां त बिल्कुलु पूरे लीडरशिप जे तरफ़ां इहो थियो त असां तव्हां सां गॾु बीठा आहियूं। बेशक तव्हां ठीकु असांजे उन्हनि इश्यूज़ खे हाईलाइट न कयो या उन्हनि ते तवजा न ॾिनी आहे जेको असां हमेशह तव्हांजे अॻियां रखंदा पर रहिया उन बावजूद अवां गॾु बीठल आहियो? असां गॾु जी बीठल बिल्कुलु असां चयोसीं ठीक, बिल्कुलु असां चयोसीं ठीक। अनकंडीशनली अनकंडीशनली गड बिठा हो। नकवी साहब, अनकंडीशनली आपके साथ जीडीएस साथ खड़ी है। वो कहते हैं कि आप मुतालबात को मानते हैं, नहीं मानते, लेकिन अनकंडीशनल सपोर्ट आपको वो दे रहे हैं। मुत्तहिदा कौमी मूवमेंट हो, काफ लीग हो या आपके दूसरे इत्तेहादी हों। अब इत्तेहादियों की तरफ से तो आपने भी कहा कि हम बड़े पुरएतमाद हैं कि वो हमारा साथ देंगे, हमारे साथ खड़े होंगे, लेकिन आपके इत्तेहादी ये कहते हुए नजर आ रहे हैं आपके अरकानों के साथ कि आप विद इन द पार्टी जो आपका क्राइसिस है वो बड़ा सीरियस हो गया है, और अगर आपने उनको नहीं संभाला तो फिर शायद इन इत्तेहादियों की सपोर्ट भी आपके पास ना रहे। और इसकी एक ताज़ी मिसाल हम आज ही की देख लेते हैं। आपकी सिंध असेंबली में आप ही के 4 मेंबर्स निसार खोड़ो साहब को वोट कर आए हैं। जी देखिए, पहली चीज तो यह है कि ये शेवा जो है कि खरीदो फरोख्त का करने का, ये कोई पाकिस्तान पीपल्स पार्टी के लिए नया नहीं है। हमेशा से छांगा मांगा की सियासत हो, मरी की सियासत हो, 2013 में केपी की असेंबली हो, सेनेट का इलेक्शन हो, बाप पार्टी बनाने में उनका किरदार हो, और इस वक्त यूसुफ रजा जिलानी का इलेक्शन हो, उसके बाद जो है वो आप जो है सेनेट के इलेक्शन देखे, सब में खरीदो फरोख्त और हॉर्स ट्रेडिंग की महारत जो है वो मिस्टर 10%, मिस्टर आसिफ जरदारी, इस मुल्क की बीमारी करप्शन की पैदावार। इसीलिए तो हम उनसे कहते हैं कि एक जरदारी मुल्क पर भारी। ठीक, तो फिर उन इख्तिलाफात को क्या नाम देंगे जो कभी आप भी कर चुके, फिर आपने भी कॉन्सिक्वेंसेस फेस किए, फिर आपके पार्टी के दूसरे एमएनएस कराची में करते हुए, अभी जो हमने तंजीमी तब्दीलियां देखी उसके बाद भी एक वाज़ेह डिवाइड नजर आई। और अब्रो का ताल्लुक है, ये पिछली दफा के जब सेनेट के इलेक्शन है उसके खरीदो फरोख्त के शिकार है। ठीक, और उस वक्त जो है कुछ लोग सामने नहीं आए थे, वो आपके सामने आ गए। तो इसके अंदर पहले भी आपको पता है जीडीएन के दोस्तों ने दोनों हजरात के ऊपर नाम लाए थे। आज वो बात साबित हो गई कि इन्होंने पैसे लिए थे उस वक्त में। तो ये मैं समझता हूँ कि जो भी लोग सियासत पैसे कमाने के लिए करते हैं वो काबिल मुजम्मत है, और उनको जिस नाम से भी आप कहें वो नाम उनके लिए कम है। ठीक, मैं समझता हूँ कि खास तौर पे वो जो पार्टी के टिकट पे इलेक्शन लड़के आए हैं, जिसमें शर हो, अब्रो हो और करीम बख्श हो, इन 3 को तो ये जायज ही नहीं है कि ये किसी को वोट दे, और अगर हिम्मत है तो रिजाइन कर देते। फिर अभी क्या कार्रवाई होगी? क्योंकि इससे पहले तो हमने कार्रवाई नहीं देखी हफीज शेख साहब के टाइम पर। लोग हैं। मैंने कहा नकवी साहब, अब तो जो हफीज शेख साहब वाला मामला हुआ उस वक्त तो कोई कार्रवाई नहीं हुई। अब आपने कहा कि ये बुज़दिल लोग हैं और इनको तो इस्तीफा दे देना चाहिए था। अब यहाँ आपकी जानिब से कोई कार्रवाई होगी पार्टी की जानिब से? जी, हमें तो पता है, हमने माजी में भी कार्रवाई की है, लेकिन आगा सिराज दुरानी साहब जिस किस्म के स्पीकर हैं, हमने हफीजुद्दीन को निकाला था पार्टी में से जब पीएसपी थे पिछले टेन्योर में। उन्होंने आज तक वो इलेक्शन कमीशन दरखास्त ही नहीं भिजवाई। अब के भी जाएगी इनके पास, हमें तो निकालने में 2 मिनट नहीं लगेंगे। लेकिन ये जो स्पीकर साहब है, ये एक पार्टीजियन स्पीकर है, और ये सही काम करेंगे नहीं, जो जायज़ बात है वो करेंगे नहीं। ये हमारी तरह कोई है कि हमारा स्पीकर जो है इनकी नो कॉन्फिडेंस मूव आएगी तो उसको वो वक्त के ऊपर हाउस में आने देगा।
ठीक, जावेद साहब ये की फर्क मेमोरी है। बड़ी शार्प है। आपने इससे कुछ कि माजी की सिंध चीजों का भी में हवाला सिंध की दिया। जमहूरियत जावेद साहब कुव्वते मुस्कुरा भी रहे हैं और मेमोरी भी बड़ी शार्प है उनकी। जावेद साहब हू चवनि था त असीं 2 मिंट लॻंदी असांखे, देर न लॻंदी असांखे अहिड़े माण्हुनि खे कढण में। माजी भवानी साम्हूं आहे। इनकी आधी पार्टी तो एस्टेब्लिशमेंट की बनाई हुई पार्टी है। मैंने पहले भी ये कहा, इनकी पार्टी में ये जो इनके जो हैं, वो जिस तरह जहांगीर तरीन साहब ने कहा था कि मैंने इसको कहा था कि इलेक्शन जीतना है तो इनको लेना पड़ेगा इलेक्टेबल्स को। इलेक्टेबल्स जो हैं वो पाकिस्तान की 70 साल की तारीख के जो हैं वो प्लेयर्स हैं, और आज इलेक्टेबल्स को पता चल गया इस पार्टी के टिकट लेने से तो हम हार जाएंगे, तो वो जा रहे हैं PML में जा रहे हैं, कोई मौलाना फजल रहमान साहब के पास जा रहे हैं, कुछ पीपल्स पार्टी में आ गए, ताकि वो एक इनकी पार्टी जो है वो कुछ पार्टी थी। ये कोई जोनेजो साहब नहीं है, ये कोई जमाली साहब की तरह नहीं है, ये कुछ न कुछ थे। ठीक, अब वो इलेक्शन में जीतना इनके बस का रोग नहीं था, इनको बैसाखियों से बिठाया गया था, और अब जो है इनको निकाला जा रहा है और बहुत तेजी से निकल जा रहे हैं। मुझे तो ये हैरानी है कि ज्यादा खतरा किससे देख रहे हैं आप? वो क्योंकि वो इनको अपनी पार्टी से किनके हाथों में मुस्तकबिल है ऑपोजिशन हुकूमत का, इत्तेहादी अपने अरकान, इनको अपनी पार्टी से अपने विद इन जो पार्टी अलीम खान का इतना बड़ा सरप्राइज आ गया कि परवेज इलाही साहब को पता नहीं चला ठीक, कि वो खुद भागे भागे दौड़ रहे हैं। अब MQ वाले कल पीपल्स पार्टी से मिल रहे हैं, तो पार्टी जो है चौधरी वो शुजा अंदर से साहब बड़े एक्टिव हुए हैं। हाँ, वो टूट गई, अंदर से टूट जी, गई, और वो ठीक। गेम वहाँ कौमी असम्बली में नहीं है, गेम पंजाब असम्बली में तो ज़्यादा फिर है। वज़ीर आज़म साहब का ये जो हंगामी दौरा है या दूसरी मुलाकातें, कल वो लाहौर भी जा रहे हैं, तो आप समझते हैं कि वो सर्वाइव तो नहीं कहूँगे बल्कि वो सिक्योर कर लेंगे अपनी पोजीशन, खान साहब अपने इस मेंबर्स वक्त को? कुछ भी नहीं कर सकते, कुछ भी नहीं कर सकते। कोई ऐसी हरकत कर जाएं जो कि जमहूरी आदाब से बाहर हो, असम्बली के इजलास के फर्नीचर तोड़ फोड़ करके असम्बली उसको उल्टा पुल्टा कर दें, और कोई ऐसी गैर पार्लियामेंट, जिस तरह से आज उन्होंने पेट्रोल और मौलाना फजल रहमान को इस तरह के बहुत ही गैर अखलाकी और गैर जमहूरी अल्फाज फ्रेज इस्तेमाल करना, पाकिस्तान की तारीख में ऐसी कोई हिस्ट्री नहीं थी। ठीक, तो मुझे लगता है कि खान साहब, हम समझ रहे थे कि थोड़ा सा चल पाएंगे, खान साहब बहुत तेज़ी से जो है फ्लूइड सिचुएशन के अंदर जो है वो बह रहे हैं, और खास करके रशिया के बाद, क्योंकि रशिया तो बेचारा बहुत ही इकोनॉमिक सेंक्शंस के अंदर ठीक। वो तो इतना नीचे चला गया है कि खुद चाइना के जान के लाले आए हुए हैं, और चाइना खुद उससे जो है अपनी एक इंटरनेशनल कम्युनिटी में जो है वो अपनी पोजीशन बना रहा है। तो जो खान साहब ने पाकिस्तान का जो इमेज दिया है वो यही है कि ये रॉग स्टेट है, ये तालिबान की सपोर्ट करती है, ये कोई अजीब किस्म का, आज उन्होंने कहा कि औरतों तो आप की समझते हैं जो, कि- तो बहुत ही जो रॉग स्टेट वाला शौकत तरीन कंसेप्ट साहब है। को भी आपने जरूर सुना हाँ, होगा, तो वो ये इसलिए कह रहे मैं हैं नहीं कि समझता कि ये खान ऐसे साहब- वक्त में यूरोपीय यूनियन वाले मामले पर भी Yes, ये yes, स्टेटमेंट yes, नहीं आना बिल्कुल, चाहिए था। बिल्कुल, बिल्कुल। ठीक, नुसरत साहब, फिरदौस साहब खे मां ॿुधो, जावेद साहब खे मां ॿुधो, नक़वी साहब चवनि पिया अव्हांजा उहे असेंबली में इत्तेहादी बि आहियो, ऑपोजिशन जा गॾियल उते साथी बि आहियो, ऐं हुन सां गॾो गॾु उहे अव्हांजा फेलोज़ बि आहिनि। हू ॼाणनि पिया त हू बुज़दिल आहिनि, ऐं ही जेका छांगा मांगा वरी सियासत जो ज़िक्र बि कनि पिया, आछूं बि थियनि पियूं। अव्हां त उन्हनि खे ॾिठो बि हूंदो, क्लोज़ली ॾिठो बि हूंदो, ऐं उनखां अॻु जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माज़ीअ में बि इख़्तिलाफ़ साम्हूं ईंदा रहिया। अव्हां कीअं पिया ॾिसो जेका ॻाल्हि नक़वी साहब कनि पिया, ऐं जेका ॻाल्हि इत्तेहादनि जे साम्हूं अचे पई, इत्तेहादी बि जेके ॿिया इत्तेहादी आहिनि उहे कनि पिया, त हिन जा जेके पंहिंजा पार्टी जा माण्हू आहिनि उन्हनि खे इन्हनि खे क़ाबू करणो पवंदो, उन्हनि खे संभालणो पवंदो, न त उहो वधीक ख़तरो साबित थींदा। जी नाजिया, बिल्कुलु इहो त ख़ैर हाणे हर पार्टी में ईअं थींदो आहे। जॾहिं बि अहिड़ा वक़्तु ईंदो आहे त पैसो जेको आहे इहा वॾी ताक़त आहे, इन्ही जो नशो अहिड़ो आहे। तव्हां मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ सूबनि में ॾिठो, सेनेट जे इलेक्शन में कहिड़े तरीक़े सां पेटियूं खुलंदियूं आहिनि, ऐं पेटियूं खोले ऐं कहिड़े तरीक़े सां विकामे वेंदो आहे। बलूचिस्तान में ॾिठो तव्हां, मुख़्तलिफ़ ॿियनि सूबनि में बि, असांजे पंहिंजे सूबे सिंध में ॾिसो, असांजे हिकिड़े सेनेटर जी हिकिड़ी हुई जेका PTI जे तरफ़ां असांखे सपोर्ट मिलणी, जंहिंमां ॾिठव तव्हां जेके अॼु फिरदौस साहब पाण ॿुधाए वियो त उहो खुली साम्हूं अची विया, जिन्हनि उन वक़्तु वोट जेको उहो विकियो। सो इहो थींदो आहे हर पार्टी, ख़ासि तौर ते वॾियूं पार्टियुनि जो गेम आहे इहो, त अहिड़े वक़्त ते ख़रीदो फ़रोख़्त थिए, ऐं इहा ॾाढी गंदी सियासत आहे, जंहिंजे करे सियासी तौर ते पार्टियूं बि बदनाम थींदियूं आहिनि, ऐं सियासत ते हिकिड़ो धॿो लॻंदो आहे। सो इहो सिलसिलो आहे, हाणे बि अव्हां चयो त इहो हलंदो रहियो आहे, असीं सभिनी ॾिठो आहे, पर मुंहिंजो इशारो उन पासे न हो त हिकिड़ो त ही वारो पासो थियो
जेको अनफॉर्चुनेटली हलंदो आहे, पर उनखां सवाइ जेके इख़्तिलाफ़ साम्हूं अचनि था। हाणे सिंध में अवां वेठल आहियो, ज़ाहिरा ॾिसो था सिंध जे मामलनि खे, क्लियर डिवाइड असांखे नज़र अचे थी। ख़ुदि असीं नथा चऊं, ऑपोजिशन नथी चए, ही ख़ुदि पार्टी जा अॻवान PTI वारा पाण ॿुधाईंदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। ताज़ो जेके इस्तीफ़ाऊं साम्हूं आयूं, जॾहिं हे तंज़ीमी स्ट्रक्चर में तब्दीलियूं आयूं, उनखां पोइ उहे ॿुधाईंदा आया आहिनि, MNAs ॿुधाईंदा आया आहिनि, KP हुजे, बलोचिस्तान हुजे, ही पंजाब में जेके हाणे रीसेंट डेवलपमेंट्स थियूं आहिनि, ही त एतिरे वॾे माण्हुनि खे हाणे छा सभिनी खे आछियूं थियनि पियूं, या सभु फ़रोग़ थियनि पिया, या वाक़ई इन्हनि इख़्तिलाफ़नि में को वज़न था हूंदो? नाज़िया आवाज़ अचे पई मुंहिंजी? जी बिल्कुलु अचे पियो। हाँ बिल्कुलु, इख़्तिलाफ़ात तक़रीबन ॿियनि पार्टियुनि में बि हूंदा आहिनि, पर हिन PTI जे में असां वाक़ई ॾिठासीं त हिननि में पाण में हद खां वधीक, हालांकि हिन दफ़े असां सम्झोसीं त मेजॉरिटी हिननि जी आहे वधीक ताक़त सां गॾु असेंबली में आया आहिनि, पर इहा साम्हूं शइ नज़र आई त हिननि में इख़्तिलाफ़ात रहिया। तॾहिं हिकिड़ो लीडर ऑफ ऑपोज़िशन आयो, वरी ॿियो लीडर ऑफ ऑपोज़िशन आयो, उन्हनि पाण में अलॻि अलॻि ग्रुपिंग ॾिठीसीं। सो इहा शइ आहे त इहा यूनिटी ऐं इतिहाद न हुअण जे करे बि हिननि जी पार्टी खे इलाही धकु रसियो आहे। ठीकु मिस्टर साहिबा, मुंहिंजो पॉइंट अची वियो, मुंहिंजी वीडियो बंदि थी वई आहे, काइंडली उनखे अव्हां ॾिसजो त जीअं असां वांखे ॿुधी बि सघूं ऐं ॾिसी बि सघूं। दिनेश कुमार साहबनि BAP जा सेनेटर आहिनि, हुकूमत जा इत्तेहादी आहिनि, मूंसां गॾु मौजूदु आहिनि। दिनेश साहब नमस्ते, अस्सलाम वालेकुम, वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। दिनेश साहब, जेका सूरत हाल आहे, कुझु ॾींहं अॻु बि मां सां ॻाल्हि थी, तव्हां चयो त असांजो वारो बि जल्द अचण वारो आहे मुलाक़ातनि में, राब्तनि में। वज़ीरान साहब हिकु हिकु करे हाणे पंहिंजे इत्तेहादनि खे ॾे वञनि पिया, उन्हनि खे यादि कनि पिया। अव्हांजो वारो कॾहिं थो अचे? मुंहिंजो वरी सुवाल उहो ई आहे, अव्हांजो वारो कॾहिं थो अचे? जी जी, असांजो वारो अची चुको आहे। हाणे बि असां वेठा आहियूं हिते इस्लामाबाद में, ये मीटिंग आहे। थोरी देरि खां बाद असांजो जाम कमाल साहब कॉन्फ्रेंस प्रेस कॉन्फ्रेंस बि कंदो, साफ़िन सां बि ॻाल्हाईंदो, ऐं त मां वारी ॻाल्हि उहा सच साबित थी। मां तव्हांखे चयुमि न, हाणे असांखे अहमियत मिलणु शुरू थी वई आहे, और बाक़ाइदगी सां अपोज़िशन जी तरफ़ां असांजो जेको पार्टी हेड आहे जाम कमाल साहब, साबिक़ा वज़ीर आला, उन सां अपोज़िशन जी तरफ़ काफ़ी राब्ता कया आहिनि। अञा ताईं हुकूमत जी तरफ़ां राब्तो न थियो आहे, पर मूंखे लॻे थो त काफ़ी जेके असांजा दोस्त आहिनि हुकूमती वज़रा वग़ैरह, उहो काफ़ी असांजे अॻियो पोइ फिरनि था पिया। ठीकु आहे, जो अहमियत मिलणु शुरू थी वई आहे, ऐं उन हाणे अव्हां सां जेका राब्तो थियो आहे, मुलाक़ात थी आहे, उन में अदम एतमाद वारो मामिलो गौर हेठि आयो आहे? बिल्कुलु जी, जेके अपोज़िशन वारी जमातनि राब्तो कयो आहे त इन अदम इत्तेमाद जे हवाले सां कयो आहे, और असांजे जेको पार्टी सरबराह आहे जाम कमाल खान, उन चयो आहे त असां तमामु साथी पंहिंजी मीटिंग घुराए करे, असांजा बि ऑप्शन खुलियल आहिनि। को ऑप्शन इहो को मजबूरी न आहे त कंहिंसां रहणो आहे कंहिंसां न। असां जिते असां ॾिसंदासीं, जीअं मां तव्हांखे पहिरियों ई ॻाल्हि कई, त असांजो इहो ई आहे त जिते रियासत पाकिस्तान जो, सूबे बलोचिस्तान जो ऐं असांजी पार्टी जो भलो थींदो, असां उहा असां जेको आहे त हिकमत अमली कंदासीं। पोइ केसि ताईं दिनेश साहब एक्सपेक्ट केसि ताईं कयूं त ही अव्हांजो जेको हतमी फ़ैसिलो हूंदो त कंहिंसां गॾु बीजे, उहो केसि ताईं साम्हूं ईंदो? उहो जेसितां को असां चऊं था असांजा ऑप्शन खुलियल आहिनि, त इट मीन तव्हां सम्झो त असां अञा डिसाइड न कयो आहे। जॾहिं तव्हांखे चयोसीं असांजा ऑप्शन हाणे बंदि थी विया आहिनि, त पोइ तव्हांखे ॾसींदासीं त असां डिसाइड करे चुका। हाल फ़िलहाल असां ॾिसूं था त असांजी कहिड़ी कहिड़ी पेशकश अचनि थियूं, ऐं तव्हांखे मां ॾिसुमि त असां ॾिसंदासीं त असांजी सूबे जी भलाई जे लाइ छा आहे। छा आहे जो हमेशह असांखे ईअं नज़र अंदाज़ कयो वियो ॼणो असांजी का अहमियत ई न आहे, और अलहमदुलिल्लाह तव्हांखे मां ॾिसुमि त इन मूवमेंट जे करे असांजी बि अहमियत काफ़ी हद ताईं वधी वई आहे। ठीकु, त पोइ हाणे जॾहिं अहमियत मिले पई त थोरो मुतालबा अव्हांजा साम्हूं आया आहिनि असांजे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, छा ॾिसो पिया त हाणे छा आहे मुतालबनि जी मञता जे हवाले सां, उतां साम्हूं छा रिस्पॉन्स आहे? हाणे उहे जेके मुतालबात पहिरियों हुया, उन खां हाणे नया मुतालबात साम्हूं ईंदा। अच्छा, उहे मुतालबात न मञिया विया। 3.5 सालनि में असां वक़्तनि फ़ोक़्तनि चयो था। इन शइ सां अंदाज़ो हणो त बलोचिस्तान जे लाइ सिर्फ़ु पैकेजनि जो ऐलान थियो, उन जी को अमल दरामद न थियो, का ज़मीनी हक़ाइक़ ते मबनी का शइ न थी। और इन खां अलावा असांजी पार्टी स्ट्रेंथ जे हवाले सां असांजी कैबिनेट में का नुमाइंदगी न मिली, और असांजे जेके बलोचिस्तान जे हवाले सां जेके फ़ैसिला हूंदा उहे हिते मर्कज़ में ई थींदा रहिया, असांखे का अहमियत न। इन हवाले सां इहे शयूं त आहिनि ई आहिनि। इन खां अलावा बि ॿियूं शयूं आहिनि जेके असां पंहिंजी पार्टी में वेही करे हिकिड़े सलाह मशवरे सां हिननि साम्हूं अपोज़िशन ऐं हुकूमत जे साम्हूं रखंदासीं। जंहिं असांजा मुतालबात मञिया असां उन साइड थींदासीं। ठीकु, जंहिं असांजा मुतालबा मञिया। जावेद साहब, दिनेश कुमार साहब चवनि पिया त असीं उन पासे ॾे वेंदासीं।
बिल्कुलु ऐं दिनेश साहिब असांजा लाइन ते ई रहिजो। तव्हां हिकिड़ी वॾी ब्रेकिंग पिया आणियो। जी, तव्हां जी। हिकिड़ो ॿियो जेको आहे सो अलीम ख़ान पकड़े विधो आहे, उहा आहे बाप वारी पार्टी, उहा जेका असां सुभाणे परीहं ताईं ऐं जीअं चौधरी फज़लुर रहमान चौधरी बिरादरान पिया भॼनि त तीअं बाप वारे साईं जे असां में अची विया। जाम कमाल साहिबु हूअं बि जेको आहे हिकिड़ो इन बाप पार्टी जो हिकिड़ो धड़ो आहे इनसाइड द पार्टी। ॿ पार्टियूं आहिनि, बाप जे अंदरि हिकिड़ो जाम कमाल साहिबु ऐं ॿियो जेको आहे सो बिजली साहिब वारनि जी आहे। ऐं इहा पार्टी जेका त बिल्कुलु वाज़े तौर ते इशारनि ते हलंदी आहे ऐं क्लियर कट इशारा मिलंदा त इहा पार्टी बि जेका आहे असां ख़ान साहिब खां निकिरी वेंदी। ठीकु ऐं हू इंतज़ार में बि आहिनि त क्लीन हुननि चयो आहे त असांजो थोरो मतिलबु जेको आहे असांजी डिमांड्स वग़ैरह जेके ऐं थींदो आहे। ॾिसो न चए तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो। तव्हां ओरिजिन में वञो हॉर्स ट्रेडिंग जे, हॉर्स ट्रेडिंग जेको हिते अचो थो न, हॉर्स ट्रेडिंग जेको आहे हिकिड़ो डेमोक्रेटिक नॉर्म्स में इहो यूरोपियन जेका हाउस ऑफ कॉमन मां निकितल हिकिड़ी फ्रेज़ हुन हिस्ट्री मां निकितल आहे। उन में हिकिड़ा माण्हू तय कंदा त अञा हेॾे वेंदासीं। मां हिकिड़ी कॉन्स्टिट्यूंसी मां बीठो आहियां, मूंखे इमरान ख़ान साहिबु खटाए कोन थो सघे, मां खटींदो आहियां, मूंखे कराऊं कीअं खटींदो आहियां। उनखां पोइ कुझु हेॾे होॾे कंदा आहियूं त असांजा त जेके आहिनि हिकिड़ा 2-3 हज़ार हिकिड़ा बनी आहे, को वॾो बिज़नेस आहे, असां जे पावर पॉलिटिक्स मां निकिरी वियासीं त असीं काॾे वेंदासीं। ऐं बलोचिस्तान जी पूरे सिस्टम में सरदारी सिस्टम आहे। पंजाब जी जेको आहे अधु जेको आहे सो इलेक्टेबल्स आहे। सिंध सॼी पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु स्मार्टली हुन पूरे लीड खे जेका वॾेर की लीड आहे उनखे पाण सां गॾु खणी पई हले। ऐं सारी MQM जेका आहे छा वॾेरनि सां ठाव कंदी आहे पंहिंजे जेको आहे सो नरेटिव में। हू जेको वोटर खे जेको आहे ॿुधाईंदी आहे वॾेरा हीअं आहिनि, जॾहिं इलेक्टेबल्स में पॉलिटिक्स कंदी आहे त हू ॾे वठि कंदा। हींअर जेको आहे जीअं चौधरी परवेज़ अलाई चयो त हांडी गरम थी वई आहे, हिन मां त वॾो माल निकिरंदो हींअर जेको आहे। तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं इलेक्शन थींदी आहे त माण्हू ख़ुशि थींदा आहिनि, इहे वर्कर वञी थींदा आहिनि की गोल्ड जा पकड़ मिलंदा आहिनि। दिस इज़ अ पार्ट ऑफ गेम। ठीकु ऐं हिते इहो बि तमामु अहम आहे जावेद साहिबु त वज़ीर आज़म साहिबु वटि आछण जे लाइ छा आहे। हू चवनि पिया त हाणे जेके पुराणा मुतालबा उन लिस्ट में नवां मुतालबा ॻंढिजी विया आहिनि, जंहिं मुतालबा मञिया असां उते वेंदा। वज़ीर आज़म वटि आछण लाइ का शइ न आहे, का बि शइ न आहे। उहा जेको वठंदड़ आहे दुकान ते जेको बीठो आहे उनखे ख़बर आहे वज़ीर आज़म सुठा कपिड़ा पाए थो, सुठियूं शयूं करे थो पियो। वज़ीर आज़म साहिबु टेंजिबल सब्सटेंटिवली का बि हिन वक़्तु शइ ॾियण लाइ न आहे सवाइ महांगाई करण जे। ऐं उनखे जेको बि सपोर्ट थो करे उहो पंहिंजो इलेक्टेड जेको हुनजी जेका पंहिंजी वोट आहे जेको हुन इलाइक़े में उहो विञाईंदो। त जेतिरो तव्हीं इमरान ख़ान साहिब सां गॾु बीहंदो ओतिरो माण्हुनि खां कटिजंदा वेंदो। ऐं ख़ुदि जिन इमरान ख़ान खे आंदो आहे, जिन इहा हाइब्रिड डेमोक्रेसी आंदी आहे, माण्हू हिन दफ़े वाज़ था चवनि पिया हिनखे आण वारा केरु आहिनि। ख़ान परेशान इमरान ख़ान खां न आहिनि, परेशान इमरान ख़ान खे आण वारनि मां। ऐं ख़ुदि उहे माण्हू जेके हिनखे आंदो आहे उहे ख़ुदि हिनखे ॿाहिरि। ठीक है नकवी साहब, आपने सुना दिनेश साहब को, वो कहते हैं कि अब मुतालबात की जो फहरिस्त थी उसमें नए मुतालबात भी शामिल हो चुके हैं। बड़ी देर की हुकूमत ने हमें याद करते, हमें अहमियत देने में, लेकिन अब हमें बिलाखिर उन्होंने अहमियत दी है। तो अब जो हम उसी के साइड जाएंगे जहाँ से हमें ज़्यादा अहमियत मिलेगी, मुतालबों को ज़्यादा अहमियत मिलेगी। देखिए, मैं तो जावेद साहब की बात से बड़ा हैरान हूँ कि जिन्होंने हॉर्स ट्रेडिंग को जस्टिफाई कर दिया और उसको उन्होंने कहा कि यूरोप की पार्लियामेंट्स में भी ये पावर पॉलिटिक्स में होता है। ये नहीं होता भाई, फ्लोर क्रॉसिंग जरूर होती है, लेकिन लोग अपनी सीटें रिजाइन करते हैं। आज से नहीं, विंस्टन चर्चिल ने भी क्रॉस पार्टी पूरी हॉर्स ट्रेडिंग से बनी हुई पार्टी किया था। आपने तमाम सियासत में गलत रुझानात है मुख्तलिफ जमातों में, उसका आपने रेफरेंस देखे, उसको जस्टिफाई कर दिया। ये निहायती जुल्म है सियासतदानों के साथ में। उसमें जो असूली सियासतदान हैं और असूली सियासत पे यकीन रखते हैं, मैं समझता हूँ आप उनके साथ ज्यादती कर रहे हैं। हम उन लोगों में से भी हैं जिन्होंने जिस पार्टी में आए 22 साल की जद्दोजहद से आए। हम कोई हांडी का उबाल नहीं है। हमने कोई आज इक़्तिदार को पिछले 3 साल पहले नहीं देखा। हमने जो है इक़्तिदार के लिए कोशिश की है 22 साल। ये नहीं है कि हमने कॉम्प्रोमाइज़ कर करके किसी जनरल के बूट पॉलिश करके इक़्तिदार में आ गए हो, या NRO लेके आ गए हो, या कॉम्प्रोमाइज़ करके आ गए हो। ये ऐसी बात नहीं है। हमने 22 साल अवामी जद्दोजहद की है। तो जावेद साहब, आपको बस आपने 22 साल जो की, उसके बाद आपने 22 साल में आखिर में इक़्तिदार पकड़ने के लिए आप बिल्कुल एक उसी स्कीम का हिस्सा थे जो बेनज़ीर के खिलाफ नवाज शरीफ कर रहे थे। और इस तरीके से आप फिर जो है वो उसी गेम में होकर पाकिस्तान की डेमोक्रेसी को नुकसान पहुंचाया, पाकिस्तान की जमहूरियत को नुकसान पहुंचाया, उसके लिए गुर्बत और अफलास फैलाया। जब इमरान खान बने तो एस्टेब्लिशमेंट उनके साथ है। ये
जो भी हुकूमत पाकिस्तान में होगा इस्टेब्लिशमेंट पाकिस्तान के साथ है, ठीक। और उसने भी फैसला कर लिया कि हमने चोरों का साथ नहीं दिया। ठीक, मेरे पास आखिरी 2 मिनट है, तो मैं चाहूंगी कि दिनेश साहब जरूर इस पर रिस्पॉन्ड करें। आपने उनको मुखातिब होकर कहा है, फिर लेते हैं फाइनल कमेंट। दिनेश साहब, दिनेश साहब, अवां ॿुधो नकवी साहब खे। नकवी साहब चवनि पिया त वरी ज़्यादती पिया कयो, कीअं जस्टिफाई कयो पिया अवां हॉर्स ट्रेडिंग खे? न हॉर्स ट्रेडिंग जो त को आहे ई न कि जस्टिफाई करण ग़लति आहे। और हाणे उहा सियासत न रही आहे जो कोई पंहिंजो ज़मीर विकिणंदो। बहरहाल हर शइ पैसो न हूंदो आहे, ज़मीर जी बि आवाज़ हूंदी आहे। इहो जेको हॉर्स ट्रेडिंग इहे ई असां पंहिंजे सियासतदान पाणनि खे इहे शयूं करे बदनाम करे छॾियो अथसीं, अवाम में बदनाम करे छॾियो अथसीं। अगरि इहे हरकत में हिक ॿिए खे त उहो बि पोइ करे न आहे त असांखे सियासतदाननि खे अवाम न पाण पार। ठीक है नुसरत साहिबा, फाइनल में जो कमेंट, हर शे पैसो ना है, ज़मीर जो आवाज़ भी कुछ हुजे थो। बिल्कुल जी, इहा ई सियासत हुजणी खपे त हमेशह ज़मीर जे आवाज़ ते ई लबैक करणो खपे। पंहिंजी लीडरशिप जे उन अंदर में तव्हां इज़त मिले थी, तव्हां सियासी तौर ते अॻिते अचो था पंहिंजे हल्के जे माण्हुनि जे लाइ, उन में ओड़े वक़्त में तव्हांखे पंहिंजे ज़मीर जी आवाज़ ॿुधणी खपे ऐं उन ते ई अमल करणो खपे। बाक़ी ये जेको पैसो ऐं हॉर्स ट्रेडिंग ऐं ख़रीदो फ़रोख्त, इन ॾाढी असांजे मुल्क खे उहो ई बदनाम करे छॾियो आहे। तव्हां ॾिसो त जंहिं पार्टी में बुनियादी वर्कर बि अचनि था, जदोजहद बि कनि था, उन पार्टी सां गॾु हलनि बि था, उन खां पोइ अहिड़ो वक़्तु अचे जॾहिं अमानत हूंदी आहे वोट, उन अमानत खे पंहिंजी पार्टी लीडरशिप जे चवण ते ॾियणु पवंदो आहे। उन वक़्त में तव्हां ॾिसो था करोड़नि जी ॿोली थी लॻे ऐं कहिड़े तरीक़े सां पार्टी खे लीडरशिप खे धोखो थो ॾिनो वञे। मुंहिंजे ख़्याल में इहा सियासत न हुजणी खपे। ज़मीर जी आवाज़ हिकिड़ी ॿी शइ आहे, उन मामले खे असांजे मुल्क में इहो वरी थियो कॾहिं आहे जो ज़मीर जी आवाज़ ते माण्हू ॿिए पासे ते हलियो वञे। हिते रुॻो पैसे जी आवाज़ ते, पैसे जी धन गरज ऐं उनजी चमक ते हेॾे खां होॾे हलिया था वञनि। बाक़ाइदा असांखे अफ़सोस थियो आहे त सिंध असेंबली में हुजे या ॿियनि सूबनि में बि असां अहिड़ा माण्हू विकाम ते ॾिठासीं जंहिंमें वॾो अफ़सोस थियो त इहा सियासत न हुजे। ताल्लुक़ थी रखे पई, उहा पार्टी हमेशह जेको आहे सो हिकिड़े मख़सूस सोच सां गॾु एस्टेब्लिशमेंट सां गॾु बीहंदी आहे ऐं उनजी हिकिड़ी इलेक्टेबल पॉलिटिक्स आहे। मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो कोन्हे त को तव्हां रिश्वतूं वठो, पैसा वठो। हीअ पॉलिटिक्स जी इख़लाक़ी पोजीशन आहे, हीअ पार्टी जी इख़लाक़ी। असांखे जेको ॿुधायो उहा इख़लाक़ी पोजीशन आहे, इख़लाक़ी पोजीशन। जी नुसरत साहिबा, न एक्सप्लेन त कनि न, तव्हां एस्टेब्लिशमेंट चओ कंहिंखे था। ॾिसो उहा एस्टेब्लिशमेंट चवण सोलो आहे। ॿियो प्रोग्राम बिल्कुलु कोन्हे। लास्ट थिंग मूंखे हिकिड़ो जुमिलो कंप्लीट करण मुंहिंजी महिरबानी, हिकिड़ो जुमिलो कंप्लीट करण मुंहिंजी भेण, मुंहिंजो हिकिड़ो जुमिलो। नाजा जेको सुवाल आहे उहो इहो आहे त बेसिकली हिन पॉलिटिक्स जी इख़लाक़ी पोजीशन आहे, ॿी पोजीशन रियलिटीज़ में हीअ सभु कुझु थींदो आहे, थिए पियो ऐं थींदो उनखे जमहूरियत जी मैच्योरिटी जेका आहे उहा आस्ते आस्ते ख़तमु कंदी, प्रोसेस ख़तमु कंदो, ओवरनाइट ख़तमु कोन थींदो। ठीक जावेद साहब, वरी महिरबानी मांजी। मूंखे जावेद साहब जी अॼु जे हिन प्रोग्राम में जावेद साहब जा व्यूज़ ॿुधी ॾाढो अफ़सोस थियो। बाक़ाइदा जावेद साहब उन्हनि शयुनि खे सपोर्ट थो करे जंहिं बाक़ाइदा अॼुकल्ह जी सियासत खे गंदो करे छॾियो, जंहिं बाक़ाइदा सियासी तौर ते हिकिड़ा धॿा लॻंदा आहिनि सियासत ते। बाक़ाइदा मां त हैरान थी वियमि जावेद साहब जा व्यूज़। अलाए जावेद साहब बाक़ाइदा लॻे थो को पार्टी जॉइन करण वारा आहिनि या न। मां त हिननि खे न्यूट्रल तजिया निगार सम्झंदी आहियां। ठीक है, अॼु मां एतिराम थो कयां। ठीक है, अवां जो पंहिंजो मौक़िफ़ आहे। जावेद साहब वरी महिरबानी मांजी। नुसरत साहब अवां जी वरी महिरबानी। दिनेश कुमार साहब ऐं मूंसां गॾु फिरदौस शमीम नकवी साहब हुआ, उन्हनि जी बि वरी महिरबानी। कुझु देरि लाइ साबिर काइम खानी साहब जॉइन कयो। नाज़रीन सभिनी खे अवां ॿुधो। हाणे जेका सूरत हाल आहे, कुझु वधीक महीननि जी ॻाल्हि न आहे, साल जी ॻाल्हि कोन्हे, हे ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, कलाकनि जी ॻाल्हि आहे। हर मिंट में को न का नई डेवलपमेंट आहे, को न को नओं मामिलो आहे। सभु पर पाण में कनेक्टेड ज़रूरु आहिनि। टाइमिंग इंतिहाई इंपॉर्टेंट आहे, डेवलपमेंट्स तमामु घणियूं इंपॉर्टेंट आहिनि। कुझु ॾींहं में सूरत हाल वधीक वाज़े थी वेंदी त छा थियणु वञे पियो ऐं जेको समूरी ही जेका सियासी मैच आहे उहा कंहिंजे नाम थिए थी। अवां सां असीं अपडेट्स जो फॉलोअप्स जो जेको सिलसिलो आहे
उहो शेयर करण जो ज़रूरु जारी रखंदासीं। वरी नए प्रोग्राम में असां जल्द मुलाक़ात कंदासीं नए महिमाननि सां गॾु। हिननि मौज़ूअनि जो फॉलो अप ज़रूरु अव्हांखे ॾींदासीं। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।